संत पुगर खे संतान। जहेजन ॻोठ में मंदर ऐं खूह ठहिण खां पोइ संत पुगर मंदर जो सॼो भार लालदास पनवाड़ीअ खे ॾेई नसरपुर अची विया। लालदास पनवाड़ी अमरलाल जो ॾाढो ई सचो भगत हुयो। हू मंदर जो पूरो ध्यानु रखंदो हुयो, पंहिंजे दिलि मन सां सेवा कंदो हो। उते लंगर बि हलंदो रहियो। संत पुगर ॾाढो उदास रहंदो जॾहिं खां लाल साईं शरीर छॾे हलिया विया। हुनजो मन कंहिं कम में न लॻंदो हो। संत पुगर अंबाबाईअ खे नसरपुर जे मंदर जो भार संभालण लाइ चयो ऐं हू मंदर जो भार संभालण लॻी। हिकिड़े ॾींहुं शाम जो सनानु करे पलउ पाए दरिया जे किनारे संत पुगर अमरलाल खे यादि कयो ऐं जल समाधि वरिती। अंबाबाईअ खे ॾुखु थियो। अंबाबाई मंदर जो रख रखाव कंदी रही। अंबाबाईअ हिकिड़े ॾींहुं जोत में लाल साईंअ जो ध्यानु कयो त लाल साईं उनखे दर्शन ॾिनो। अंबाबाईअ ॾिठो त संत पुगर उन्हनि जे चरणनि में वेठा आहिनि। संत पुगर खे ॾिसी अंबाबाई ख़ुशि थी। अंबाबाई जो मन करणु लॻो कि हू बि अमरलोक हली वञे। इहो सोचे हुन अहिड़े शख़्स जी ॻोल्हा कई जंहिंखे हू मंदर जो भार ॾेई सघे, पर हुनखे कोई बि अहिड़ो क़ाबिल न मिलियो। पोइ सोचियईं त छो न लाल साईंअ सां सलाह कयां ऐं हिकिड़े ॾींहुं लाल साईं जो ध्यानु करे वेठी रही, अर्ज़ु कंदी रही कि मूंखे राह ॾेखारियो। त आवाज़ु आयो, मां तो वटि अचां थो। लाल साईं अंबाबाईअ खे दर्शन ॾिनो। अंबाबाईअ समूरी ॻाल्हि लाल साईं खे ॿुधाई ऐं चयो त मुंहिंजो त को पुटु आहे कान ऐं मूंखे कोई अहिड़ो शख़्स नज़र नथो अचे मंदर जो भार संभाले सघे। लाल साईं चयो, तूं चिंता न कर, संत पुगर जो पुटु ई इहा गद्दी संभालींदो। अंबाबाई हैरान थी वई ऐं चयईं, संत पुगर खां सवाइ त निर्मला बाईअ खे पुटु ॼमी सघे नथो। तव्हां जूं ॻाल्हियूं तव्हां ई ॼाणो। लाल साईं चयो, तूं मुंहिंजे मूं में विश्वास रख, मां जेकी चवां थो उहो सच सम्झ ऐं तूं चिंता न कर। इहो चई लाल साईं लुप्त थी विया। लाल साईं जॾहिं अमरलोक पहुता त उन्हनि ॾिठो संत पुगर ध्यान में वेठो आहे, अखियूं बंदि करे। थोरी देरि लाल साईं हुनखे ॾिसंदा रहिया। पोइ हुन जे मथे ते हथु रखियऊं त संत पुगर सुजाॻ थियो। लाल साईं खे पेरे पई प्रणाम कयो त लाल साईं हुनखे ॿुधायो कि अंबाबाईअ मूंखे यादि कयो हो ऐं मां हुनखे दर्शन ॾिनो ऐं हू इन चिंता में आहे कि मंदर जो भार कंहिंखे ॾेई हूअ हेॾां अचणु थी चाहे। त मां हुनखे चयो आहे संत पुगर जो पुटु ई गद्दी संभालींदो। त संत पुगर हैरान थी वियो। लाल साईं चयो, तूं वञ नसरपुर, जंहिं रस्ते आए हुए उन रस्ते तूं नसरपुर वञ ऐं वञी निर्मला बाई जे मथे ते हथु रखजांइ त तव्हांखे पुटु ॼमंदो। उन पुट जो नालो उहो ई रखजांइ जेको अंबाबाई चवे ऐं पुट जो मुनणु जिंद पीर जे दर ते 2 सालनि जो थिए त कराइजांइ ऐं जॾहिं हू 5 सालनि जो थिए त हुनखे दीक्षा ॾेई ज्ञान ॾेई तूं हिते वापसि हलियो अचिजांइ। त लाल साईं जे चवण अनुसार संत पुगर उन ई रस्ते चल मां नसरपुर मंदर में निकितो। मंदर में जॾहिं आयो त सभई ॾाढा ख़ुशि थिया। सभिनी लाल साईं जो जय जयकार कयो। संत पुगर घर वञो
घर वञी निर्मलाबाई जे मथे ते हथु रखियो। इहो ॾिसी अंबाबाई ॾाढी ख़ुशि थी। हुनखे लॻो कि हुनजी मुराद पूरी थींदी। 10 महीननि खां पोइ निर्मलाबाईअ हिकु सुहिणे सुठे पुट खे जनमु ॾिनो। सॼे शहर में ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुयूं। सभई हिक ॿिए खे वाधायूं पिया ॾियनि। छठीअ वारे ॾींहुं अंबाबाईअ दिलि सां लाल साईंअ खे यादि कयो त लाल साईं उते प्रकट थिया। उन्हनि ॿार खे गोद में खयो ऐं पोइ अंबाबाईअ खे ॾिनो। अंबाबाई जॾहिं लाल साईंअ खां ॿारु गोद में वरितो त अंबाबाईअ चयो ॿुढो ठकुर ॼाओ आहे ऐं उन्हीअ सां उन्हीअ ॿार जो नालो ॿुढो लाल पइजी वियो। लाल साईं परमधाम हलिया विया। जीअं लाल साईंअ चयो हो तीअं ई जॾहिं उहो ॿारु 2 सालनि जो थियो त जिंद पीर जे दर ते हुनजो मुनणु लाहिरायो वियो ऐं जॾहिं हू 5 सालनि जो थियो त संत पुगर हुनखे दीक्षा ॾिनी ऐं अंबाबाईअ हुनखे आशीर्वाद ॾिनो कि तोखे 18 सिद्धियूं प्राप्त थींदियूं। संत पुगर उन्हीअ खां पोइ जल जे रस्ते अमरधाम हलिया विया। उन्हनि जे खे थोड़नि ॾींहंनि खां पोइ निर्मलाबाईअ जो देहांत थी वियो। अंबाबाईअ जो बि मनु संसार में न पियो लॻे। अंबाबाईअ मंदर जो ॿारु ॿुढे ठकुर खे ॾेई ऐं अमरलोक वञण जो सोचियो। उहा बि जल मार्ग सां अमरलोक अची वई। इन्हीअ नमूने पुगर संत खे पुटु ॼाओ ऐं अॻिते गद्दी हलाईंदो रहियो। जेका जोत ऐं जल जी शेवा लाल साईंअ शुरू कई हुई उहा थींदी अचे थी, अॼु बि थिए थी हिंदुस्तान में ऐं पाकिस्तान में ऐं सिंध में ऐं घणनि ई हंधि दुनिया में बि जल ऐं जोत जी पूॼा सिंधी कनि था ऐं इहा जोत ॿरंदी रहंदी, जल जी सेवा बि थींदी रहंदी। जेसि ताईं हीउ संसार आहे तेसि ताईं लाल साईंअ खे पूॼियो वेंदो। लाल साईंअ जी कृपा सां ई मां बंसी धामेजा हिकिड़ो किताबु लिखी सघियो आहियां लाल साईंअ ते ऐं उन्हीअ किताब ते आधारित मूं ही वीडियो ठाहे तव्हांजे साम्हूं पेश कयो आहे ऐं मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां इहा कथा मुंहिंजे वातां ॿुधी। जय झूलेलाल, जय झूलेलाल। जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार, तंहिंजा थींदा बेड़ा पार। धन्यवाद।